अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आऊं आहियां कमांडो कंवर ऐं अवां ॾिसी रहिया आहियो पंहिंजो पसंदीदा न्यूज़ चैनल सचाई न्यूज़। नाज़रीन, गढ़ी यासीन मां अवां सां अहम ख़बर शेयर कंदा हलूं त MNA गौसबख्श खान मार गढ़ी यासीन जे तालके गोलोदड़ो वारे इलाइक़े जे ॻोठ करीम बख्श जाफ़रीअ में जाफ़री बिरादरी जे मुअज़्ज़ज़ करीम बख्श खान जाफ़री तरफ़ां मुनक़द मांझांदे जी दावत में शिरकत कई, जैमें तालके जे मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे मुअज़्ज़ज़ शख़्सियतुनि करीम बख्श खान जाफ़री, अब्दुल क़ादिर खान गोपांग, अब्दुल नबी खान जाफ़री, बका मोहम्मद खान जाफ़री, रईस मोहम्मद नवाज़ दीनारी, डॉक्टर खलीलुर रहमान सियाल, अब्दुल रज़ाक उड्डो, नबीदाद खान मार, इल्ताफ़ दीनारी, रफ़ीक अहमद जाफ़री समेत तर जे चङनि मुड़सनि शिरकत कई। उन मौक़े ते अलहाज गौसबख्श खान मार जे 75 साला जनम ॾियारे जे हवाले सां संदन जी सालगिरह जो केक पिणु कटियो वियो। उन मौक़े ते सैयद नादर शाह, अली खान राजड़, सीनियर सहाफ़ी अब्दुल सलाम मोनड़, मियाँ ज़ुल्फ़कार पीरज़ादो, नसरुल्लाह खान दल ऐं ॿिया पिणु साणनि गॾु हुआ। नाज़रीन, उन तक़रीब जे मौक़े ते अलहाज MNA गौसबख्श खान मार मीडिया सां ॻाल्हाईंदे वधीक चयो त पुलिस जी जिंदी आहे थे माण्हू सब प्रो आहे उन मरनि असांजे तरह में जेके माण्हू मारिया अथऊं उन में अशराफ त कुझु माण्हू सभु बदमाश आहे जिन खे मां जे नाला सां ॿुधां सॼे ज़िले जी त बाक़ी ख़बर न आहे त अशराफ भॻवान जा अमन अमान मताब सख़्ती सां थींदी ॾिसो रिज़ल्ट चङो अचे अञा ताईं रिज़ल्ट चङो महंगाई सां वधंदी थी वञे डॉलर ऐं इंटरनेशनली दुनिया सॼे में महांगाई कंट्रोल न थींदो तेसिताईं हिकु अकेले पाकिस्तान में महांगाई घटि न थी सघे। दुनिया हिक ॿिए ते डिपेंड करे थी। असां ॿाहिरि अनु ॾियूं था त तेल वठूं था, उहो जे तेल जा पैसा असांखे महांगाई ॾाढो घटि थी। असां करण जे त असां वटि महांगाई आहे, महांगाई नथी घटि थिए। महांगाई घटि तॾहिं थींदी जॾहिं असांजी पैदावार वधंदी, असां ॿाहिरि घणो एक्सपोर्ट कंदासीं, असांखे पैसा ॿाहिरि वधि कोन्हे बदिलू मिलंदा। असां लकी शहर टाउन कमेटी में 6 मेंबर यूनियन काउंसिल टाउन कमेटी में 460 एम्प्लॉय या नौकरनि वारा असां पाण हथ सां था बेड़ो ॿोड़ियूं या कर सरकारी गारियूं त सरकार छो थी सरकारी गारियूं ॾियूं त सरकार छो थी एतिरा माण्हू नौकरियुनि में रखी। उते 16 ड्राइवर हिक बि गाॾी कोन्हे का लखीअ जी कंप्लीट सभु जंहिंमें हिकु बि कंप्यूटर टाउन में कोन्हे को कुआरी ॾियण वारा जेके आहिनि 260 माण्हू जिन खे माखू कपिड़ा अॼु ॾिसूं त वधीक सुठा पिया थियनि। पोइ जॾहिं असां पाण या बेईमानी करायूं था पोइ चलो गाॾियुनि जो बि गवर्नमेंट खे त गवर्नमेंट महांगाई घटि करे छो था सरकार ते बोझ विझो, छो था इशू माण्हू करायूं न हुकूमत ते आहे न नुमाइंदनि ते। अॼु नुमाइंदनि खे तव्हां करप्शन में ख़ुशि आहियो, उनमें राज़ी आहियो, उनखे वोट ॾियो था त पोइ तव्हां ॿधल आहियो उन करप्शन में, गुनाह में ॿधल आहियो, सवाब में ॿधल आहियो। जे तव्हां चोर खे चोर चओ था पोइ तव्हांजी नेकी आहे। चोर खे चोर न चवंदो वाह वाह ताड़ी वॼाईंदो त पोइ चोरियूं थींदियूं। लकी टाउन कमेटी जा पैसा गड़ीअ वारा खयूं था चवण लाइ केरु। खैर नाज़रीन, मज़ीद खबरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त यूट्यूब, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़ स्पेल है SACHAI स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।